हिंगोर जा क़ौमी शाहरा ते यूटर्न न हुजण जे करे रोड हादसा रोज़ जो मामूल बणिजी विया आहिनि। हिंगोर जा बस स्टॉप ते केतिरा ई खौफ़नाक हादसा पेश अचण जे करे इलाइक़े वासियुनि केतिरा ई भेरा हाईवे अथॉरिटीज़ खे लिखत में दरख़्वास्तूं पिणु कयूं, पर उन जे बावजूदि रोड हादसनि खां बचाव लाइ अञा ताईं के बि क़दम न आहिनि खंया विया। हिंगोरिया में गुज़िरियल कुझु अरसे जे दौरान 50 खां वधीक माण्हू रोड हादसनि जो शिकार थी चुका आहिनि। रोड हादसनि बाबति इलाइक़े वासियुनि सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे पंहिंजा वीचार हिन रीति वंडिया आहिनि। यू टर्न इमीडिएटली ठहणु खपे, छाकाणि त हिते केतिरा ई हादसा थियनि था। हीउ इम्पॉर्टेंट यू टर्न आहे शहर जो, त हर ॿिए टे ॾींहुं को न को असांजी डेड बॉडी खणणी थी पवे। इलाही परे आहे हितां यू टर्न, जंहिंखे करे असांखे रॉन्ग साइड वञिणो थो पए। हुतां जेकॾहिं सेंटर तां हिकिड़ो यू टर्न हूंदो त असांखे आसानी थींदी वञण लाइ, ऐं हितां ट्रैफिक बि रॉन्ग साइड वञे, इन करे एक्सीडेंट घणा था थियनि। यू टर्न खपे, केतिरा ई हादसा थिया आहिनि, केतिरा ई हिते वाक़िया थिया आहिनि, ॾाढा थिया आहिनि, इलाही माण्हुनि जूं जानियूं वयूं आहिनि। कल्ह बि 2 माण्हू हिते एक्सीडेंट थिया, थॾे ते गुज़ारे विया आहिनि। असां हुकूमत खां पुरज़ोर अपील था कयूं त हिंगोर जा जे बाशोर अवाम खे यू टर्न जी ख़ासि ज़रूरत आहे। हिकिड़ो ख़तरनाक टर्न आहे, बल्कि असां इहो चवंदासीं मौतमार टर्न आहे। हिंगोर जा खे यू टर्न जी सहूलियत आहे कोन। बराए महिरबानी गवर्नमेंट खे अर्ज़ थो कजे, वज़ीर आज़म साहिब खे, असांखे यू टर्न ॾिनो वञे। कैमरामैन फयाज़ शेख सां गॾु गुलाम सिंह चांद, सिंध टीवी न्यूज़ हिंगोर जा।